नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ ज़िले जी तारीख़ी शहर चोटियारो खां ओलह ऐं उत्तर तरफ़ 6 किलोमीटर जे मुफ़ासिले ते क़ाइम चोटियारो डैम, जेको तक़रीबन 100 खां वधीक कुदरती तौर ठहियल नंढनि वॾनि ढंढनि खे मिलाए जंहिंखे चौधारी बंद ॿधाए उन खे चोटियारो डैम जो नालो ॾिनो वियो आहे। तक़रीबन हमचोरस 58 किलोमीटर ते फैलियल चोटियारो डैम सियारे तोड़े हिन वक़्तु मौसम गर्मा सबबि सियाहनि जे लाइ बहितरीन तफ़रीह गाह जो मर्कज़ बणियल आहे, पर रोड जी सहूलियत न हुजण करे परे परे खां घुमण लाइ ईंदड़ सियाहनि खे काफ़ी तकलीफ़नि खे मुंहुं ॾियणो पइजे थो। जॾहिं त डैम जे कंधी ते पार्क वग़ैरह न हुजण जे करे पिण सियाहनि खे मुश्किलातूं पेश अचनि थियूं। हिन सिलसिले में घुमण लाइ ईंदड़ सियाहनि ऐं मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त चोटियारो डैम खे रोड जी सहूलियत ऐं पंजाब में ठहियल डैमनि वांगुरु पार्कनि वांगुरु पार्क ॾेई चोटियारो डैम खे बहितरीन पिकनिक पॉइंट बणाए सघिजे थी। होॾां चोटियारो डैम जे विच में ठहियल जुणेजा फैमिली पारां 90 साल अॻु महल नुमा शौकार माड़ियूं पिण चोटियारो डैम घुमण लाइ ईंदड़ सियाहनि जो मर्कज़ बणियल आहे। जॾहिं त डैम जी कंधी ते मक़ामी मलाहनि पारां होटलियूं खोलियूं वयूं जिते मच्छी जा ठहियल मुख़्तलिफ़ खाधा तयारु कया वञनि था। जॾहिं त शाम थींदी आहे त चोटियारो डैम जे लहरनि में लहंदड़ सिज जा ख़ूबसूरत नज़ारा पिण उत्साह ॾेखारींदड़ लम्हा तसवर करे सघजनि था। काफ़ी सियाह अक्सर करे सिज लहण जा मंज़र ॾिसण पिण अचनि था ऐं इन्हनि लम्हनि खे कैमरानि ऐं मोबाइल फ़ोननि में कैद करे सोशल मीडिया ते पिण शेयर कंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।